अस्सलाम वालेकुम नाज़रीन, डीएच न्यूज़ में तव्हां सभिनी खे भलीकार। नवाबशाह मां ब्यूरो चीफ वसीम बलोच जी रिपोर्ट मूजिब सकरन मां तव्हांखे अफ़सोस सां ख़बर ॾेई रहियो नाज़रीन। सकरन मां 2 ॾींहं अॻु शहर जे स्टेशन रोड तां बागड़ियुनि जे पाड़े मां 70 वर्ष जी न्याणी हीर धी लालू बागड़ी गुम थियण खां पोइ मुसलसल ॻोल्हा बाद राति देर सां गुम थियल न्याणी हीर जो नई तामीर थींदड़ ख़ाली पियल जॻह मां लाश हथायो आहे। पुलिस मूजिब बाड़ी जो लाश सकरन तालके जे असगर कॉलोनी मां मिलियो आहे, जंहिं जा कन ऐं हथ कटियल हुआ। इतला ते पुलिस ऐं रेस्क्यू टीम वाक़े वारे हंधि पहुची करे लाश तालके अस्पताल सकरन पहुचायो, जिते ज़रूरी कागज़ी कार्रवाई बाद लाश वारिसनि हवाले कयो वियो। लेडी डॉक्टर चयो त न्याणी जा 2 कन कटियल ऐं 1 बांह पिण कटियल आहे। ॿी तरफ़ बाड़ी जे वारसनि जो चवणु आहे त असांजी कंहिं सां बि दुश्मनी नाहे, असां सां ज़ुल्म कयो वियो आहे, फौरी तौर ते कातिलनि खे गिरफ़्तार कयो वञे। SHO सकरन अली अकबर चंदा मीडिया खे ॿुधायो त वाक़े जी जांच जारी आहे, कातिलनि खे जल्द गिरफ़्तार कयो वेंदो। नाज़रीन, वधीक ख़बरुनि ऐं अपडेट लाइ ॾिसंदा रहो DH न्यूज़।